अस्सलाम वालेकुम संगत, उम्मीद है खुश आबाद हूंदो। साकिब की वॾे अरसे खां पोइ हाज़िर हायर आयल हुउमि जापान में हिकिड़े मक़सद सां। अल्हम्दुलिल्लाह उहो मक़सदु कल्ह पूरो थियो त मां चयो हाणे वांधि काई हाणे संगत सां कचहरी करे सघूं था। त जिथे रहां थो ऐं जंहिं शहर में आयो आहियां, जिथे खायां थो पीआं थो, मां चयो तव्हांखे उहो हिकु दफ़ा घुमाए छॾियां। शहर जो नालो आहे मिसावा, जेको अमोरी स्टेट जो हिकु शहर आहे। मिसावा अमेरिकन मिलिट्री बेस लाइ इलाही मशहूरु आहे। हिते हिन शहर में 50 खां 60% अमेरिकन था रहनि। हिननि जा हिते फाइटर जेट्स बि ठहियल आहिनि ऐं उनखां पोइ हिते कुझु इंडियन ऐं पाकिस्तानी रेस्टोरेंट्स आहिनि ऐं उनखां पोइ हिते कुझु सुठा सुठा स्टोर्स आहिनि जेका मां चाहां थो मां विज़िट कयां ऐं तव्हांखे पाण सां गॾु विज़िट करायां। सो इहो फ़िलहालु तव्हांखे ॾेखारियां थो होटल जिते मां रहां पियो, पंहिंजो रूम, ऐं उनखां पोइ हलूं था ॿाहिरि शहर घुमणु। हलो संगत, हीअ आहे होटल जो रूम, हीअ आहे मुंहिंजो बेड ऐं इहो विंडो जो नज़ारो हितां खां। इहा LED जेकी कंहिं न कम जी, न हिन में एंड्रॉइड आहे न ही गूगल TV आहे। उनखां पोइ इहो सौदो सामान पियो आहे हिते ऐं इहो ड्रेसिंग टेबल। संगत, हीअ आहे होटल जी लॉबी, हीअ आहे फ्रंट डेस्क ऐं बसि ॿाहिरि निकिरूं था। टेम्परेचर आहे 5 डिग्री C आहे ऐं फील्स लाइक -2 ऐं झुड़ेलू मौसम आहे ऐं हवा बि आहे, असल मारींदी हवा आवाज़ आई। त संगत बसि निकिता आहियूं हींअर। ईद जो 3 ॾींहुं आहे, ईद जी बि मुबारकूं थियनि। हेॾे हिकिड़ो इहो थाई रेस्टोरेंट आहे, हुनखां पोइ हीअ कुझु पैनासोनिक जो स्टोर आहे। हेॾा इहो बार्स ऐं क्लब्स आहिनि, कराओके चवंदा आहिनि, उहो आहे। ऐं इहो मिसावा शहर जो मेन हिकु माना चौक चइजे, हीउ चौक आहे मिसावा जो, ॿुधायां। ऐं साम्हूं जेको आहे इहो मिसावा जो हिकु शॉपिंग स्टोर आहे। हिते सेकेंड हैंड शयूं मिलंदियूं आहिनि, तो लिखियलु आहे न स्काई प्लाज़ा मिसावा। हलूं था साईं स्काई प्लाज़ा मिसावा में, इहो तव्हांखे नंढो ट्रिप कराए था छॾियूं। तव्हांखे ॿुधायो न अंदरि स्टोर में ई ॾिसो अमेरिका जो झंडो ऐं हेॾे जेकी शयूं आहिनि सॼी मिलिट्री जैकेट्स वग़ैरह, ॿुधायो बैग्स बूट्स सभु अमेरिकन मिलिट्री जा मिलनि था। उहो बंदि लॻो पियो आहे, मां आयो हुउमि हिते। ऐं मथे अलॻि ई जान थियनि। हलूं था। ऐं हीउ जेको एरिया हुआ सॼो एनिमी एरिया हुआ, जीअं हीउ गोकू पियो आहे, सही आहे। हिनखे बि कोई चवंदा कैरेक्टर ड्रैगन बॉल ज़ी जो कैरेक्टर आहे। इलाही वॾा वॾा स्टेचू छा चवंदा आहिनि स्कल्पचर्स आहिनि। हीअ 23,000 यन जो, माना पाकिस्तानी तक़रीबन 46,000 जो आहे। वॾो चङो भलो साइज़ अथसि। उनखां पोइ हीअ सेकेंड हैंड पर्सिस आहिनि, इस्तेमालु शुदा पर ब्रांडेड जूं, सुठा सुठा ब्रांड्स आहिनि। हीअ वाचूं G-Shock, कैसियो, हेयर वॉच आहे, ॿुधाए। हेॾा जेको आहे न संगत, हू त छा चइबो आहे यार, मूंखे ख़बर न आहे। माना कॉइन विझो 100 यन जो कॉइन विझो, उनखां पोइ हीअ मशीन ऑपरेट कयो ऐं को बि शइ पिक कयो तव्हां। ईअं ई जाम मशीनूं आहिनि। ॿार खेॾंदा आहिनि, ॿार तोड़े नंढा तोड़े वॾा सभु खेॾंदा आहिनि हिते। या मथां का शइ मिली वञे, हालांकि महांगियूं शयूं पियूं आहिनि। आहे 100 यन जो, चांसिस घटि हूंदा आहिनि संगत, छो जो हिननि जो ठहियल ई कुझु अहिड़ो हिसाबु किताबु हूंदो आहे, गिरिप घटि हूंदी आहे हिन में। इन करे मां हिन में कॾहिं पैसा ज़ाया न कया आहिनि। ऐं सभिनि खां इंट्रस्टिंग जेको आहे न हिते एरिया मूंखे हीअ लॻंदो आहे, तव्हांखे ॾेखारियां थो हीअ एरिया। हीअ ॿाहिरि लॻो पियो आहे कुझु मिले त, सभिनि खां इंट्रस्टिंग एरिया आहे। छो जो हिते इलेक्ट्रॉनिक्स आहिनि, टेक मार्केट आहे, यूज़्ड हीअ थी आहे जियो iPads, ठीकु आहे। उनखां पोइ हीअ एप्पल वॉच एरिया, एप्पल वॉच सीरीज़ 10 26,000 यन जी, माना घणा थिया तक़रीबन 52,000 पाकिस्तानी। त तव्हां हिसाबु लॻायो, सस्तो आहे। हीअ iPhone जो सॼो इस्तेमालु शुदा सुठी कंडीशन में बॉक्स सां गॾु iPhone 13 मिले थो, ॿुधायां 256 GB
64,000 yen जो। सो तव्हां मां पाण अंदाज़ो लॻायो। ऐं इन खां पोइ ही PS5 पिया अथव इस्तेमालु शुदा 59,800 जो। कल्ह ताईं 55,000 yen जो। ही PS5 जूं DVDs, ही सॼियूं DVDs आहिनि PS4 जूं। ये हेडफोन्स, ही माइक्रोवेव ओवन पिया आहिनि 15,000 yen जो, 3,500 yen जो हायर जो, सस्ता इस्तेमालु शुदा। ठीकु आहे। ऐं हिते जैकेट्स आहिनि, वॉशिंग मशीन ऑटोमेटिक ॾेखारियां 23,000 yen जी। ऐं ॿाहिरि निकितां संगत हीअ आहे होटल जिते मुंहिंजी रहाइश आहे। ऐं मुंहिंजो टॉप फ्लोर ते 9th फ्लोर आहे। ॿाहिरि रेस्टोरेंट्स आहिनि इन स्टोर जे ॿाहिरां। जापान जी जेकी सभ खां सुठी शइ जेकी मूंखे लॻंदी आहे न, उहा आहे हिन जी आबो हवा। तव्हां साहु खणंदो न तव्हांखे फ्रेशनेस महसूसु थींदी। हिन जो एयर क्वालिटी इंडेक्स इलाही सुठो आहे। ऐं ईअं ई तव्हां कराची हलिया वञो या लाहौर हलिया वञो त हुन जो AQI इलाही ख़राबु आहे। साहु खणंदव त तव्हांखे एलर्जी, एस्थमा जा मसइला। ऐं हिते जेकी AQI आहे उहो बिलो 20, बिलो 15 आहे। इन मां अंदाज़ो लॻायो केतिरी साफ़ु हवा हूंदी। ऐं संगत जेकी हीअ बिल्डिंग आहे न, इहा आहे सिटी हॉल। इहे सम्झो गवर्नमेंट इदारो आहे हिननि जो। हिते माना टैक्स जा इशूज़, रेज़िडेंस रजिस्ट्रेशन सभु कुझु हिते थींदो आहे। इहे हर हिकु शहर जो हिकु पंहिंजो सिटी हॉल हूंदो आहे। ऐं हिन जी जेकियूं आहिनि पब्लिक ट्रांसपोर्ट, पब्लिक बसिस। ऐं रस्ते में इहो हिकिड़ो पार्क थो अचे। पार्क में न तव्हां ॿारड़ा न ॾिसंदव, सॼो पार्क तव्हां ख़ाली ॾिसंदव सदाईं। चयो हिते उमिरूं एॾियूं आहिनि, 90 साल 100 साल उमिरूं आहिनि। सही पार्क त आहे पर ॿार न आहिनि। ॿुधाए मां ई वें हाल ॿियो छा, मां ई बसि साईं इहा त असांखे गिस्किणियूं खणियूं पवंदियूं। संगत पुॼी आऊं। हीअ आहे DCM माना हिते जीअं हार्डवेयर जा स्टोर हूंदा आहिनि पाण वटि पठान भाइरनि जा। ॿुधाए 2 इंच जा स्क्रू खपनि, 2 इंच जा कोका खपनि, त हीअ उहो अथव। पर हीअ इलाही वॾो, हिन में हर हिकु मयार जी तव्हांखे शइ मिलंदी। पुॼी आऊं इहो हार्डवेयर स्टोर DCM में। हिनखे होम कन्वीनियंस बि चवंदा आहिनि। एंट्रेंस में ई न इहे साइकिलूं पयूं अथव। ठीकु आहे। नयूं साइकिलूं, हीअ 19,000 yen जी। सॼियूं हिते सभु ब्रांड जूं शयूं हूंदियूं, सेकेंड हैंड न आहे। ठीकु आहे। पर ॾाढी सुठी साइकिलूं आहिनि। हिकु खां हिकु जैपनीज़ मटीरियल, हथु लाहींदव तव्हांखे प्लास्टिक जी हैंड फील ई माना इलाही प्रीमियम ॾींदी। हीअ पोर्टेबल चेयर आहे, जीअं पिकनिक ते माण्हू वञे थो त उहा खयों वञे कुल्हे ते रखे। हीअ गेमर्स जी चेयर, गेमर्स यूज़ कंदा आहिनि, 19,800 yen। ऐं हिन में इहो सेक्शन जेको आहे न, जेकियूं हूंदियूं आहिनि दर्जी मायूं, उन जे कम जी आहिनि। ईअं सम्झो त हीअ सुयूं पयूं अथव मशीन जूं। ठीकु आहे। हुन खां पोइ हीअ कुझु कपिड़ा, हीअ रील अथव। अमां न चवंदी हिन रंग जो रील आणे ॾे, त हीअ उहा रील अथव। ठीकु आहे। हीअ सॼो जेको सेक्शन आहे, इहो माना कपिड़ा सिबण जो सेक्शन आहे। हीअ सेक्शन जेको अथव न, सॼो माना तव्हां ऑफिस में जेको लंच ते वेंदा हुआ या साइड ते वेंदा हुआ उन जो बोतलूं पाणी जूं। ठीकु आहे। हीअ लंच बॉक्सिस। ठीकु आहे। हाई क्वालिटी लंच बॉक्सिस साईं। ठीकु आहे। हीअ पाणी जी बोतलूं, हेॾां वरी सॼो क्रॉकरी जो सामान, हीअ कोप, सही आहे। हीअ थर्मास, हीअ पाणीअ जो जग। सो हीअ सॼो उहो सेक्शन अथव संगत। हिते एॾियूं शयूं आहिनि जो माण्हू छा ॾेखारे। छोजो सिर्फ़ु शयूं न आहिनि, शयूं त इहे साण बि हूंदियूं आहिनि, पर हिन जी शयुनि जी क्वालिटी, यूनिकनेस, नंढी शइ हूंदी पर यूज़ वॾो हूंदो। ॿुधाए हर हिकु इंसान जे आसानी लाइ। ऐं हीअ पियो आहे जंहिं मुंहिंजे कम जी शइ जंहिं लाइ आयो मां, ब्लेंडर आहे। इरिस ओयामा, हिनजी फेमस कंपनी आहे, इलेक्ट्रॉनिक कंपनी। ऐं ब्लेंडर बि आहे, जूसर बि आहे। हिन में गिलास करे तव्हां पी बि सघो था। ठीकु आहे। 3,000 yen जी हिन क़ीमत आहे। ऐं C टाइप आहे। हिन में जेकी बिल्ड क्वालिटी आहे न, उहा क्लास जी आहे दरअसल। सो इहो खयों आहे, फ्रेश पीस आहे, खणूं था। ऐं इन ई कंपनी जी जंहिंजे ब्लेंडर मां वरितो आहे, ॾिसो था न, इरिस ओयामा फेमस कंपनी आहे। हिन जी इहा फ्रिज आहे।
ठीक है। ये फ्रिज की कीमत ॾिसो 60,000 येन तकरीबन, माना 1,20,000 जी फ्रिज आहे। उन खां पोइ ही इलेक्ट्रॉनिक शयूं ॾिसो, ही जेको आहे राइस कुकर आहे हिटाची कंपनी जो, ठीक आहे। हिन जी ट्रेनूं बि आहिनि मशहूरु। राइस कुकर न राइस विझो 45 मिंटनि में न तव्हांखे अच्छा चांवर तयारु। 19,000 20,000 येन जी, माना पाकिस्तानी 40,000 रुपया। पर मां तव्हांखे हक़ जी ॻाल्हि ॿुधायां, जापान में माण्हू नई शयुनि खां वधीक पुराणी शयुनि खे तरजीह ॾींदा आहिनि, माना सेकेंड हैंड। छो जो इहे शयूं सेकेंड हैंड में न तव्हांखे 3 टाइम्स घटि पैसनि में मिलंदियूं आहिनि। हार्ड ऑफ शॉप जो नालो हूंदो आहे उते, छो जो जेका पोड़ा गुज़ारे वेंदा आहिनि उन जा घर जेका ख़ाली थींदा आहिनि न, पोइ ईअं सम्झो नीलाम थींदियूं आहिनि उहे शयूं, वठो वठो बसि। उहे पाकिस्तान बि ईंदियूं आहिनि, जीअं कोयटा में तव्हांखे मिलंदियूं, शेरशाह में इहे शयूं जाम मिलंदियूं। सो इहो आहे। जे हीउ चुल्हा मुंहिंजे घर में, पंहिंजे घर में इहो चुल्हो पियो आहे, ठीकु आहे। ऐं उन खां पोइ हेॾे अची वेंदो त मोबाइल जो सी टाइप केबलूं, ठीकु आहे। ये आईफोन वारी केबलूं, ये एडेप्टर एंकर जा, माना बसि हिकिड़े स्टोर ते वञो, केॾे वञण जी ज़रूरत न आहे, को सदर बदर जो चकर न आहे, सदर हलिया वञो, हीउ कयो हीउ कयो। हिन स्टोर ते अचो तव्हांखे हर हिकु शइ मिलंदी, हर हिकु शइ, सुई खां वठी करे वञी जहाज़ जे पुर्ज़नि ताईं। हीअ वरी पावर बैंक हैंड फ्रियूं, 5,000 वॉट जो पोर्टेबल पावर बैंक, बस हणी करे हलायो। हीअ वायरलेस चार्जर, ठीकु आहे। हीअ पावर बैंक, हीअ 10,000 mAh, 20,000 mAh, 10,000 mAh जो 2,500 येन, माना 5,000 रुपया पाकिस्तानी। सही हुआ। हाँ ईअं न चइजो ख़ुदा खे मञिजो, कीड़ा मुंहिंजा हैंड फ्री हाणे छा, कीड़ा पावर बैंक त ॾिसजां, इहो न कयो। मुंहिंजो मक़सदु आहे तव्हांखे घुमाइण फिराइण। ॿी शइ जेकी जापान अचो लाज़मी वठो, उहा आहे हिननि जा बल्ब। हिन बल्बनि जी ख़ासियत इहा आहे जो हिन जी लाइफ जेकी आहे न उहा वॾी आहे, 40,000 कलाकनि जी हिन जी लाइफ। हींअर मां पुछा कराई आहे, अगरि हीउ जेको बल्ब आहे तव्हां ॾींहं में 5 कलाक हलायो था न, त इहो बल्ब 22 साल हलंदो। 22 साल ॾिसो था, छो जो इहे हाई क्वालिटी स्टैंडर्ड ते ठहंदा आहिनि, हिन जी ड्यूरेबिलिटी, हिन जी टेस्टिंग थींदी आहे। ऐं हा संगत, हिकु ॿी शइ तव्हांखे ॿुधाइणु विसरी वियुमि, हिते जेकी बि तव्हां इलेक्ट्रॉनिक शइ वठो न, उनजो वोल्टेज लाज़मी चेक कंदा कयो, छो जो पाकिस्तान जेको आहे उहो 220 वोल्टेज जे स्टैंडर्ड खे सपोर्ट कंदो आहे। ऐं हिते जा जेका प्रोडक्ट्स आहिनि न, उहे मोस्टली 100 वोल्टेज वारा हूंदा आहिनि। जीअं फॉर सपोज़ मां हीअ लैंप ॾिसां, ठीकु आहे, इहो 100 वोल्टेज AC खे सपोर्ट थो करे। जे तव्हां हीअ शइ वठी वेंदो न पाकिस्तान, इहा इंस्टेंटली सड़ी वेंदी, पोइ भले जेकी हिन जी हरामी क्वालिटी जो कुझु बि। सो इहो आहे, त बल्ब जेको आहे उहो 220 वोल्टेज खे सपोर्ट पोइ करे, इन करे खयों आहे। हुन खां पोइ संगत हीअ जेको एरिया आहे न, इहे सम्झो सिक्योरिटी एरिया, माना हिन में तव्हांजी CCTV, हुन खां पोइ इहे बेल, हुन खां पोइ इलाही इंट्रस्टिंग शयूं। हीअ जेको आहे तव्हांजो हीअ कश्मीरू, हीअ ब्रांड आहे जापान जो, ठीकु आहे। इहो कैमरा तव्हां घर में हणी करे हिन स्मार्टफोन ते एक्सेस करे एप्लीकेशन डाउनलोड करे तव्हां सिक्योरिटी जे हिसाब सां तव्हां करे सघो था। हीअ ॾिसो, ठीकु आहे। ऐं इहो वोल्ट खे सपोर्ट बि करे थो पाकिस्तान जे, इहो लिखियलु आहे 240 वोल्ट 50 हर्ट्ज़, त इहो तव्हां लॻाए सघो था। जीअं मां वरितो आहे इहो पंहिंजे घर लाइ, सिक्योरिटी लाज़मी आहे। तव्हां कराची जा हालात ख़बर आहे। ॿियूं शयूं ॾेखारण लाइ अखि खुटंदी, सामान न खुटंदो, ॿुधाए। हीउ प्योर जेको हार्डवेयर वारो सामान स्टार्ट थी वियो आहे, अच्छा, नट बुल्ट कोका स्क्रू पाइप, ॿुधाए, हीअ होल्डर शोल्डर सभु कुझु तव्हांखे हिते मिलंदो, सभु कुझु। ऐं उन खां पोइ संगत मां खणंदुमि हीअ कम जी शइ आहे, हीअ मां सेंसर लाइट आहे, को साम्हूं गुज़रंदो त ॿरंदी। ऐं उन खां पोइ हिन में सोलर आहे, अगरि 5 ॾींहं हिनखे सोलर जी लाइट मिले थी न, त हीअ 90 ॾींहं हली वेंदी, सम्झो था। हीअ हाई क्वालिटी अहिड़ी शयूं पाकिस्तान में बि मिलनि थियूं, असल ॻाल्हि आहे क्वालिटी जी, ठीकु आहे। हीअ त रिचार्जेबल बि आहे C टाइप, ऐं 1500 mAh जेकी आहे न हिन जी बैटरी आहे। जीअं साम्हूं वर्कर आया आहिनि सामान वठणु, ठीकु आहे। हीअ कंहिं कंस्ट्रक्शन कंपनी में कमु कंदा हूंदा, हिते आया आहिनि सामान वठणु, जापानी त इहे बि। हिन माई खे चयो टॉयलेट ॾेखार, किथे आहे टॉयलेट, ॿुधाए, इशारो नथी करे, वठी थी वञे। मां बसि ॿुधाए न किथे आहे, न साईं वठी थी वञे। इहा जापान जी ॻाल्हि, माण्हुनि जी इहा ॻाल्हि भली थिए। अरे हीअ किथे वठी आई आहे, नो नो मी टॉयलेट,
वठी थी अचे चयो मां टॉयलेट किथे आहे टॉयलेट जी सीटूं न हूंदियूं कमोड होॾे वठी वई हाणे केॾी थी अची वञे ॾिसूं हा आउटसाइड ओके अरिगातो अरिगातो हा साईं इहो अथव जैपनीज़ माण्हुनि जो तव्हां वाली की जॻह शइ पुछंदव न अगरि उहा वेझी किथे हूंदी त तव्हांखे वठी वेंदा इशारो न कंदा की हेॾे हलिया वञो वीचारी पोड़ी मूंखे वठी वई हीअ अथव टॉयलेट हा साईं इहे अथव त हीअ शइ ॾिसो वरी जेका असांजा हारी आहिनि दोस्त उन्हनि जे लाइ हीअ ॿिज अथव पालक लाइ छा आहे हुन ॿिज आहे सही आहे ॿिज पोखण लाइ हीअ ॾिसो मूरीअ जो ॿिज हीअ जेको भुटो आहे हुनजो ॿिज हीअ सब्जियूं टमाटा सभिनी जा ॿिज अथव तव्हां ॿिज वठो पोखियो ऐं उहा फसल थींदी जो चवंदा आहिनि चकियूं हीअ गुल जी चकी सही आहे पाण नर्सरी जीअं हूंदी आहे हीअ नर्सरी अथव हीअ जेको गुल आहे 2000 रुपया पाकिस्तानी सुहिणो हा हीअ ॾिसो केॾो प्यारो गुल आहे साईं केॾो प्यारो गुल आहे 1400 रुपये जो गमलो आहे इहो सुभाणे फ्रेश इहे सभु अथव साईं हेॾा वरी सब्जी ऐं फ्रूटनि जा ॿिज अथव हीअ पीज़नि जो ॿिज ठीकु आहे हीअ भिंडीअ जो ॿिज हीअ छांहि जो ॿिज चाचो लॻे थो कुझु वठंदो बसि संगत हाणे निकिरण जी कयूं जेको वठिणो उहो वठी छॾियोसीं हीअ सामान आहे ऐं तव्हांखे बि थोरो घणो घुमायोसीं ईअं सम्झो त तव्हांखे 20 खां 30% घुमायो अञा शयूं हुयूं शहर बि ॾेखारिणो आहे न वरी हल मसू मसी अरिगातो गोज़ाइमास साईं अरिगातो गोज़ाइमास माना थैंक यू ॿुधाए बसि साईं स्टोर तां सामान सौदो वठी हाणे वञा थो हिकु इंडियन रेस्टोरेंट आहे नालो इंडियन अथसि पर जेका हिन में कमु था कनि हुनजो जेको मालिक आहे न उहो पाकिस्तानी आहे असल में पाकिस्तानी नाले सां रेस्टोरेंट खोली था न हलंदो कोन ॻाल्हि आहे सिधी कंदमि सचाई जी ॻाल्हि इन करे हीअ पाकिस्तानी बि इंडियन नाले जो इस्तेमालु कंदा आहिनि ताकी हिननि जो रेस्टोरेंट हले हलूं था इंडियन रेस्टोरेंट तरफ़ हिते मां 3-4 दफ़ा अॻु में आयल आहियां छोकिरो पाकिस्तानी आहे कराची जो छोकिरो तव्हां ॾेखारियां थो अरे लठी त बंदि आहे क्लोज़ छा थिया आहिनि 11 खां 3 जी टाइमिंग आहे हिनजी लंच जी डिनर जी टाइमिंग आहे 5 खां 8 हीअ बंदि आहे साईं खोले छॾियो शंकर तारे चई तुम्हारे लिए खुला हुआ है बीठो हूं त हीअ त रेस्टोरेंट साईं ऐसा जल्दी बंद कर दिया वकास भाई जल्दी नहीं टाइमिंग है ना 3 बजे की टाइम को फॉलो करते हैं क्या आप बिल्कुल जापान में रहना है तो टाइम को फॉलो करना है ये तो आपको मोहब्बत में बुला लिया हमने मोहब्बत में बुलाया वरना जापान में टाइम को फॉलो करना होता है नहीं बुलाते 3 बजे के बाद क्यों अलाउ नहीं है क्या लीगली लीगली अलाउ नहीं है जुर्म है कानून कानूनी जुर्म में 3 से 5 का रेस्ट है ना बुक का अच्छा क्या करेंगे बता साईं ॿुधाए हिते माना रेस्ट हूंदो आहे शेफ खे रेस्ट ॾियणो हूंदो आहे 3 खां 5 जे दरमियान त हिन करे बंदि करणो हूंदो आहे कानूनी माना मूंखे लिखी लिखी खाराइनि था माण्हू हलो साईं हीअ रेस्टोरेंट आहे आज इधर आ जाए काउंटर पे बैठे आज काउंटर ते वाह 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 वकास भाई आहे इहे कराची जो अथव कराची जे मलीर हल्ट जो अथव ने माशाल्लाह ने पंहिंजो रेस्टोरेंट आहे वॾे टाइम खां हिते आहिनि ले लंच मेन्यू है हां ले वकास भाई ये खिलाएं आज टी शर्ट खाएंगे जी जी हाँ सी सेट हिन में जेको आहे न कीमो कढ़ी दाल कढ़ी चिकन टिक्को इहो सभु कुझु आहे माशाल्लाह चङो भलो हूंदो आहे हिन में खाइण लाइ हाँ हीअ त मझंदि जी मानी हे कीमो आहे हीअ टिक्को आहे हीअ कबाब आहे सुभाणे अल्लाह साईं दाल शाल आहे है असांजा बि बची पियो आहे कुझु इन करे पार्सल राति खाईंदासीं ॿुधाए राति कमु ईंदो वकास भाई
इंशाल्लाह ओके मिलते हैं जी इंशाल्लाह साईं लाज़मी अचिजो रेस्टोरेंट अगरि तव्हां मिसाब अचणु थिए त माशाल्लाह ॾाढो टेस्टी खाधो अथसि हिन जा प्रोफेशनल कुक्स आहिनि हिन वटि ओके जी ख़ुदा हाफ़िज़ ओके अल्लाह हाफ़िज़ अल्लाह हाफ़िज़ साईं अलहमदिल्ला मानी खाधी इलाही टेस्टी हुई 10 आउट ऑफ 10 मुंहिंजे शहर जो फेवरेट रेस्टोरेंट इहो ई आहे हालांकि ॿियो बि आहे हिते इंडियन रेस्टोरेंट पर मां हिते ईंदो आहे पाकिस्तानी छोकिरो आहे हुन जो रेस्टोरेंट आहे 2 सालनि खां हिते आई छोकिरो ऐं जंहिंजो इहो हुन चाचो आहे जेको हलाए थो उहो हिते 20 सालनि खां आहे उहो वेठो न हो न त हुन सां मिलणु आहियां हलूं था घर था हलूं हाणे सिग्नल ग्रीन थी वियो हलो ऐं हीअ आहे पेट्रोल पंप ऐं रेट थो हले 179 माना पाकिस्तानी तक़रीबन 360 रुपया पर लीटर रेट एतिरो फ़र्क़ु न आहे ऐं यार रस्ते में वञा पोइ त यादि आयो कल्ह मां पाणी जूं ॿ बोतलूं वरितियूं वॾियूं ऐं मां स्टोर ते विसरी वियो हुउमि ऐं हलियो वियो हुउमि ड्यूटी ते त मां वञा थो वरी साॻे स्टोर ते तक़रीबन मूंखे थी विया आहिनि 30 कलाक पुछा करायां थो अगरि पाणी जी बोतलूं पयूं आहिनि स्टोर ते ई त खणी थो अचां ॾिसूं मिलनि थियूं नथियूं उन्हनि ट्रांसलेटर यूज़ करिणो पवंदो yesterday I forgot 2 water bottles here can I get it now हा साईं ॾेखारियो त मां त खणी आयो आहे वञे थो खणणु ॾिसूं छा थो चए ओह यस 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 arigatou gozaimasu arigatou gozaimasu बाय बाय साईं ॾिठां 30 कलाक थी विया हिन पाणी बोतल खे कल्ह मां विसरी वियो हुउमि लिकाए रखी हुयमि ईअं बि न जो कढी फ्रिज में रखे छॾनि न शापर में ई साॻी शापर जेकी कल्ह मां वरिती 2 बोतलुनि सां गॾु पोइ पासे ते रखे छॾनि की ईंदो ऐं इहा त लाइव प्रैक्टिकल तव्हांखे ॾेखारियो ऐं हेॾे जेको आहे न हिकिड़ो पार्क आहे ऐं हुन ते इहो शहर जो नालो लिखियो पियो आहे ऐं ॾेखारियां थो मिसाबा इहे शहर जो नालो त ऐं साम्हूं ई इहो जेको साम्हूं गेट था ॾिसो हिते अमेरिकन बेस जिते मूंखे अलाउ न कंदा अंदरि वञणु सभु अमेरिका जा जहाज़ बीठा आहिनि ऐं हीअ आहे हिकिड़ो ॿियो इंडियन रेस्टोरेंट अंकुर नाले सां इन इंडियन रेस्टोरेंट ते मां आयो आहियां 2-3 दफ़ा त जो हिते मुंहिंजो आहे रेस्टोरेंट ते ई खाइणु पीअणु थियो आहे इन करे ई तो संगत इहो अॼु जो ॾींहुं उमेदु आहे तव्हांखे मज़ो आयो हूंदो मूंसां गॾु घुमी फिरी ऐं ज़िंदगी रही त इंशा ताला वरी कठे हूं गॾिया पिया हूं फ़िलहाल लाइ साकिब कीरो खे ॾियो इजाज़त ख़ुदा हाफ़िज़